आम चूंडुनि लाइ नामज़दगी कागज़ वसूल करण जमो करण जो सुभाणे आख़िरी ॾींहुं। आम चूंडुनि में हिसो वठंदड़नि पारां नामज़दगी कागज़ वसूल ऐं जमो करण जो सिलसिलो जारी। डॉक्टर सफदर अब्बासी, इस्माइल राहू ऐं ॿियनि पारां फार्म जमो कराए छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त नामज़दगी कागज़नि जी छंछाण 25 खां 30 डिसंबर ताईं कई वेंदी। रिटर्निंग ऑफिसर जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपील 3 जनवरी ते दाख़िल थींदी। पोलिंग शेड्यूल मूजिबि 8 फरवरी ते थींदी। सिंध में आम चूंडुनि लाइ रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपीलूं ॿुधण लाइ अपीलेट ट्रिब्यूनल क़ाइमु। सिंध हाई कोर्ट जा 6 जज अपीलेट ट्रिब्यूनल लाइ नामज़द कया विया। जज कराची, हैदराबाद, सखर ऐं लाड़काने में अपीलुनि जी ॿुधणी कंदा। इलेक्शन कमीशन अपीलेट ट्रिब्यूनल लाइ जज नामज़द करण लाइ ख़त लिखियो। तहरीक इंसाफ़ पारां इंट्रा पार्टी इलेक्शन बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट वञण जो ऐलान। पीटीआई अॻुवाण बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां ॾुख थियो आहे। संदनि वटि प्लान बि मौजूदु आहे। बैट जो निशान वापसि वठण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो वेंदो। उमीद आहे त अदालत इंसाफ़ कंदी। बैट मुल्क जे 70% अवाम जी निशानी आहे। नून लीग अॻुवाण मरियम नज़ीर चयो आहे त 8 फरवरी 2024 ईस्वी ते अवाम फ़ैसिलो कंदो त कहिड़ी क़यादत घुरिजे। पहिरियां 2018 ईस्वी में लाडलो चई करे हाणे मासूम चई करे मढ़ियो पियो वञे। ईअं न हलंदो। जलसे में साइफ़र खे फड़काए सीक्रेट एक्ट जा बखिया उजड़िया विया। बंदि कमरे में चयो वियो त साइफ़र मामले ते सियासत करणी आहे। साइफ़र चोरी करे मुल्क सां गद्दारी जो जवाबु ॾियणो पवंदो। लाडले ख़िलाफ़ बेतमादी रिथ आई त हुन आइन टोड़ियो। बेतमादी रिथ आणणु कंहिं क़िस्म जी साज़िश न आहे हूंदी। साइफ़र वॾो ड्रामो हो। तहरीक इंसाफ़ जे बानी साइफ़र खे सियासी रंग ॾिनो। इक़्तिदार जी लालच में मुल्क खे बदनाम करण जी का बि कसर न छॾी वई। ग़लति बयाने सबबि मुल्की मईशत तबाह थी। 9 मई जहिड़ा वाक़िया थिया। माज़ी में वॾियुनि पार्टियुनि जे वॾनि अॻुवाणनि जेल काटिया आहिनि। आसिफ़ ज़रदारी बिना कंहिं सज़ा जे 11 साल जेल में रहियो। छा उहा वॾी पार्टी ऐं वॾो लीडर आहे जंहिंखे RTS बीहारे इक़्तिदार में आंदो वियो? वॾा लीडर उहे आहिनि जिन जमहूरियत ऐं आइन लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। वॾा लीडर उहे आहिनि जिन जी पार्टियुनि खे लॉन्च कयो वेंदो आहे। छा उहे वॾा लीडर आहिनि जिन मुल्क जे हर इदारे ख़िलाफ़ साज़िश कई? अॻूणो सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद। नून लीग अॻुवाण मलिक अहमद ख़ान चयो आहे त माज़ी जी हुकूमत साइफ़र खे बुनियादु बणाए सियासत कई। तहरीक इंसाफ़ जे बानी 9 मई सानियो ॼाणे वाणे कयो। 9 मई ते हमिलो कंदड़ कारकुन आहिनि। तरबियत याफ़्ता गुंडा हुआ। गुज़िरियल राति तहरीक इंसाफ़ खे कालदम करार ॾिनो वियो। तहरीक इंसाफ़ ते पाबंदी नाहे लॻाई वई। हिकु पार्टी कालदम थी वई त इलेक्शन कमीशन चूंड निशान कीअं अलाट करे। हीउ चूंड अमल आहे। अव्हां खे इंट्रा पार्टी इलेक्शन कराइणी आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मखलूद बाखर करीमाबाद अंडरपास जी पीड़ जो पथर रखी छॾियो। संदसि चवणु आहे त हीअ अंडरपास 1 किलोमीटर डिघी ऐं 2 तरफ़ी आहे। अंडरपास हिकु ॾहाई 5 बिलियन रुपयनि जी लाॻत सां तयारु थींदी। हीअ अंडरपास 1 साल में मुकमल थी वेंदी ऐं लखे माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट ऑडियो लीक्स में DG IB ऐं DG FIA खे तलब करे वरितो। जस्टिस बाबर सत्तार 7 सुफ़्हनि ते ॿधल लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। अदालत हुकुमनामे में चयो वियो त ॿई DGs 19 फरवरी 2024 ईस्वी ते रिपोर्ट समेत ज़ाती इजत में पेश थियनि। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां गैरकानूनी तौर तरसियल अफ़गान शहरनि जी वतन वापसी जो सिलसिलो जारी। औरतुनि ऐं ॿारनि समेत वधीक 1562 गैरकानूनी तौर तरसियल अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क मुंतक़िल। हिन वक़्त ताईं मजमूई तौर 4,44,938 अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वञी चुका। इसराइली फ़ौज जी गज़ा ते बमबारी जारी। वधीक 400 फ़लस्तीनी शहीद। हमलनि में शहीद फ़लस्तीन जो अंग 21,000 जे वेझो पहुची वियो। 53 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त 48 कलाकनि दौरान
इसराइली हमलनि में 400 फ़लस्तीनी शहीद ऐं 734 ज़ख़्मी थी पिया। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जंग बंदी कराइण में नाकाम नज़र अची रही आहे। पीपी सेनेटर श्री रहमान चयो आहे त इसराइल हिकु सोचल सम्झल रिथियाबंदी तहत फ़लस्तीन जी नसलकशी करे रहियो आहे। हमास जी आड़ में फ़लस्तीन जी मुकमल तौरु ख़तमु कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं गज़ा में 24,000 खां वधीक माण्हू शहीद थी विया आहिनि। नसलकशी रोकण लाइ इसराइल ऐं आलमी दुनिया खे वधीक केतिरनि ॿारनि ऐं औरतुनि जा लाश घुरिजनि। इस्लामाबाद हाई कोर्ट नवंबर 2022 ईस्वी जो एमडीकेट नतीजो 2 साल लाइ दुरुस्त करार ॾेई छॾियो। अदालत जो चवणु आहे त नवंबर 2022 ईस्वी जो नतीजो नवंबर 2024 ईस्वी ताईं क़ाबिल क़बूल आहे। दरख़्वास्त ॾींदड़ लाइबा रऊफ़ नवंबर 2022 ईस्वी में एमडीकेट पास कयो। जॾहिं त दरख़्वास्त ॾींदड़ पास कयो उन वक़्तु क़ानून मूजिबि नतीजो ॿिनि लाइ दुरुस्त हो। कराची में कैंट स्टेशन ते ट्रेन मां बम मिलण बाबति बम डिस्पोजल यूनिट रिपोर्ट जारी करे छॾी। बम डिस्पोजल यूनिट जो चवणु आहे त बम अवामी एक्सप्रेस जी बोगी नंबर 5 में सीट नंबर 71 वेझो मिलियो। बम कारे ऐं ॻाढ़े रंग जे स्कूली बैग में रखियो पियो हो। बैग जो वज़न 5 किलो जे लॻभॻि हो। बम नाकारा बणाइण बाद 2.5 किलो बारूद मिलियो। बम नाकारा बणाइण बाद इलेक्ट्रिकल डेटोनेटर बि तहवील में वरितो वियो। हज़रत लाल कलंदर शहबाज़ जी दरगाह तां करोड़े रुपयनि जो सोन चांदी चोरी जो केस दाख़िल। एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ इरशाद अली समूह जे फ़रियाद ते 2 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस में अॻूणो औकाफ़ मैनेजर ज़ुबैर बलोच ऐं अली रज़ा गोपांग नामज़द। पुलिस केस में नामज़द ज़ुबैर बलोच खे गिरफ़्तार करे वरितो। पुछागछ जारी। मदेजी जे ॻोठ मिठण जमाली में संगावती तकरार तां नारी क़तल। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल पहुचायो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार वाहिद बख़्श जमाली गोलियूं हणी नईमा जमाली खे क़तल करे फ़रार थी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 2 ॼणनि जा फाहो खाधल लाश हथ। कुनरी जे ॻोठ जीवन शाह में 2 ॿारनि जे पीउ जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो। न्यू सईदाबाद जे गरीबाबाद पाड़े मां बि 1 ॼणे जो फाहो लॻल लाश हथ। मेहर सानिया केस जी ॿुधणी 6 जनवरी ताईं मुलतवी। दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जो जज बदिली ऐं ॿियो मुक़ररु न थियण सबबि ॿुधणी नथी सघी। सरदार अहमद चांडी जो चवणु आहे त इल्ज़ाम कूड़ा आहिनि। नेठ कूड़ जी पुॼाणी थींदी। लाड़काने में म्यूनिसिपल मुलाज़मनि पारां मुतालबनि जी मञता लाइ 6 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त मुलाज़मनि खे ज्वाइनिंग ऐं पघारूं ॾेई जाइज़ मुतालबा मञिया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। ढाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजली जे ब्रेकडाउन सबबि 72 इंच कतरी पाइपलाइन फाटी पई। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी सप्लाई मुअतल। ढाबे जी पंप हाउस कॉलोनी भरपासे जा ॻोठ पाणी हेठि। एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर जो चवणु आहे त 24 कलाकनि में मरमती कमु मुकमल करे पाणी जी सप्लाई बहाल थी वेंदी। कंडियारे में नारी सां मुबैना ज़्यादती जी कोशिश। तशदुद ऐं वार क़तरे तज़लील। नारी इंसाफ़ लाइ थाणे ते पहुती। मुड़ुस ऐं 2 ॾेरनि ख़िलाफ़ केस दाख़िल। नारी जो चवणु आहे त मुड़ुस अर्जन महिल घरू अड़मण तां तशदुद कंदो रहंदो आहे। ॾेर अतमदास ऐं चंदूमल ज़्यादती जी कोशिश कई। तशदुद करे वार क़तरे तज़लील जो निशानो बणाए वियो। इंसाफ़ कयो वञे। ऐं सुरनि जी मलका लेजेंडरी गुलकारा मलका तरनम नूरजहां जे मदान खां विछड़ण खे 23 वरिया विहामी विया। मलका तरनम नूरजहां जी सुरीले आवाज़ जो सहर अॼु बि बरक़रार।